शामिल कयूं था ब्यूरो चीफ मोहम्मद सलीम मेमण जी रिपोर्ट मूजिब सिंध सकाफ़त खाते जे सहकार सां सच सोशल वेलफेयर जी 16वीं सालगिरह मल्हाई वई। ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ शख़्सियतुनि खे एवार्ड पिणु ॾिना विया। सच सोशल वेलफेयर जे रूह रवां वहाब सूमरो, गुलाम मुस्तफ़ा अब्बासी ऐं सुलेमान आगुर प्रोग्राम ऑर्गेनाइज़र तौरु पंहिंजो किरदारु अदा कयो। उन मौक़े ते अदाकार असद कुरैशी, यूसी चेयरमैन ताज मोहम्मद वसाण, मज़ाहिया अदाकार सोराब सूमरो, सहाफ़ी कमर नवाब कांदड़ो, मौसीकार इरफान समो, सोशल वर्कर अनीसा मेमुन, अदाकार ऐं सोशल वर्कर मीर खान बंगलानी, अकबर खमीसो, अलगोज़ी नवाज़, आयत अली, कराची ओलह प्रेस क्लब के सदर डॉक्टर अब्दुल अली मेमुन, नायब सदर आदम सुरीलो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद अली विगियो, जॉइंट सेक्रेटरी नजीब अहमद खासकेली, खजानची मूसा चन्ना, सलीम सोलंकी, फनकार तनवीर, फनकारा आरफा न्याज, गोरी अब्बास, अदाकारा फिज़ा मलक, सना रियाज़ के पिणु मञदा एवार्ड ॾिना विया। उन मौक़े ते आयल मौजूद मेहमाननि खे अजरक पिणु उॾाया विया। संदन आदुर्भाउ कयो वियो। तकरीब के बेदल मसरूर, डॉक्टर शेर मेहरानी, अदाकार असद कुरैशी, महबूब अब्बासी, सोराब सूमरो, वहाब सूमरे, इनायत खटराण, गुलाम कमर हाजियाणे, एडवोकेट रियाज़ कांदड़ो ऐं ॿियनि चयो त सिंधु दरिया खे अंग्रेज़नि शींहुं दरिया सॾियो आहे ऐं सिंधु दरिया खे सुकाइण लाइ गैर क़ानूनी केनाल कढण वारी साज़िश खे सिंध ऐं पाकिस्तान जो ख़ैर ख़्वाह तबिको कॾहिं बि क़बूल न कंदो। अॻुवाणनि चयो त सच सोशल वेलफेयर जे प्लेटफॉर्म तां वहाब सूमरो सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ वॾो किरदारु अदा करे रहियो आहे। कराची में सिंधी सकाफ़ती खाधनि खे मुतारफ़ करायो। उन खां अलावा अदीबनि, शाइरनि, सहाफ़िन के मञदा सर्टिफिकेट एवार्ड ॾींदो रहियो आहे। सच सोशल वेलफेयर जी सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। प्रोग्राम जी कार्रवाई ज़ाकिर कांदड़ो हलाई ऐं आख़िर में फ़नकारनि पंहिंजा सुर वरखा कई।